जी बिल्कुल। वफ़ाक़ी सरकार पारां मुसलसल पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाध खां पोइ पूरे मुल्क जीअं मीरपुर ख़ास में बि जेको आहे मीरपुर ख़ास जो मेन हैदराबाद रोड जेको आहे उहो बंदि करे मीरपुर ख़ास जी सिविल सोसाइटी पारां जेको आहे उहो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। पंहिंजे मेन हैदराबाद रोड टूल प्लाज़ा वटि जेको आहे उहो हिन वक़्तु मीरपुर ख़ास जे शहरनि पारां जेको रोड आहे उहो बंदि कयो वियो आहे। असांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार पारां मुसलसल जेके पेट्रोल जे अघनि में वाध करे अवाम जे मथां जेको हीउ ॻाटे टोड़ महांगाई जो जेको बम आहे उहो किराए इहो वफ़ाक़ी सरकार मुसलसल जेका आहे उहा नाइंसाफ़ी करे रही आहे, जंहिंजे करे जेको आम जेको ग़रीब तबिको आहे उन जे लाइ जेको आहे हाणे गुज़र सफ़र करणु या वरी ॿिनि वेलनि जी जेका मानी आहे उहा बि मुश्किल थींदी पई वञे, जंहिंजे करे जेको आम माण्हू आहे उहो तमामु घणी परेशानी में जेको आहे मुब्तला थींदो थो वञे। वफ़ाक़ी सरकार पारां जेके आहिनि उहे अहिड़ा फ़ैसिला करे जेको आहे उहो आवाम खे जेको आहे उहो महांगाई जी चकी में जेको आहे उहो पीसियो पियो वञे, जंहिंजे करे हालतूं जेके आहिनि उहे मुल्क जूं तमामु ख़राबु थींदियूं पियूं वञनि। मुआशी तौरु जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे उहो बदहाली ॾे वञनि पिया। हिते जेको आहे मीरपुर ख़ासि जी सिविल सोसाइटी में वकील बिरादरी समेत सियासी समाजी जेके धुरियूं आहिनि उहे पिणु हिते एहतिजाज में शरीक थियूं आहिनि। उन इहो मुतालबो कयो आहे वफ़ाक़ी सरकार खां त मीरपुर खां जेको पेट्रोल जा जेके अघ आहिनि उहे फौरी तौरु वापसि वरिता वञनि। ऐं उन्हनि इहो बि चयो त जेको 138 रुपया फ़ी लीटर ते जेको रेट आहे उहो सिर्फ़ु पेट्रोल जो वधायो वियो आहे, पर डीज़ल जिते आम ट्रांसपोर्ट हले थी उहो डीज़ल जा उते ई जेके रेट बरक़रार आहिनि, पर 80 रुपया जेको आहे उहो घटि करण बि लॉलीपॉप जे बराबरि आहे, छाकाणि त 138 रुपया फ़ी लीटर जेको वधाए माण्हुनि खे जेको आहे उहो बेहतर मुश्किलातुनि में विधो वियो आहे। इन जे करे जेको आहे उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त जेको आहे हिन अघनि खे जेको आहे उहो फिल फोर वापसि वठी माण्हुनि खे जेको आहे रिलीफ फराहम कयो वञे, न त एहतिजाज जो जेको दाइरो आहे उहो वसी कयो वेंदो। जी।